जो बेड़ो पीरान पीर तारियो यो कंहिंजो अक़ीदो आहे वहाबी जो या बरेलवी जो अथन अक़ीदो मां कूड़ो इल्ज़ाम त नथो लॻायां न मां त एतिरे क़दुरु ॿुधो आहे बरेलविन खाऊं मौलवी साहब खाऊं त ॿुढड़ी सॼो पीरान पीर खे साईं मुंहिंजो ॼञ सुधो बेड़ो ॿुॾियो वारो कर मुंहिंजी सोली साई गची करे कर पीरान पीर हिकिड़ो बेड़ो कढी करे ॾेखारियोसि माई तुंहिंजो चई न साईं ॿियो टियों चोथों 69 बेड़ा कढी करे ॾेखारियसि ॿुॾल त माई हे तुंहिंजा चई न साईं हो न जॾहिं 70 बेड़ो कढियईं चईं हा इहो आहे बेड़ो 12 साल खां बाद ॼञ सुधो बेड़ो उहे दुह तमामा भॼाईंदा साईं पीरान पीर रहमत कढी करे माई जाॾो रखिया हा कंहिं तारियो पीरान पीर लाइ चवंदा आहिनि अदा अल्लाह थो ॼाणे जे ईअं चवनि हा त हज़रत पीरान पीर दुआ घुरी बेड़ो अल्लाह तारियो त वरी बि इहा करामत चइजी आहे हुनजो कोई इनकार असां वटि बि कोन्हे करामत औलिया बरहक जे सही सबूत मिले त नथो मिले त वधि में वधि कूड़ चइबो लेकिन कलमे जो इनकार न चइजे हा हिननि छा चयो आहे त तारियो ई बेड़ो पीरान पीर न तव्हांखे फोटू त ॾिसण में आया हूंदा हेॾो 12 सालनि जी ॿुढड़ी बीठी आहे उमिरि 12 साल थी नज़र अचे पर आहे ॿुढड़ी हा ऐं हेॾो पीरान पीर वेठो आहे ॾाढी अध खां चट आहे फोटू पीरान पीर औलिया सरताज औलिया खे ॾाढी कतर करे ॾेखारियो अथऊं हे त इज़त रखी अथऊं ख़ुदा हिते ई ज़ाहिर करे छॾियो ऐं होॾो दरिया हुआ विच ते ॿेड़ो हेॾो हथ हेठूं इहो अलाह जो हथु आहे या पीरान पीर जो हथु आहे पीरबान तेजमान त तारियो पीरान पीर न जे पीरान पीर बेड़ी कढी हाणे पीरान पीर जो हथ बेड़ीअ जे हेठां आहे फोटू कढियो अथनि ऐं उन ॾाढ़ी पीरान पीर जी कतरी पई आहे ओ ज़ालिमो इहो आहे पीरान पीर अबा सच ॿुधाइजां इहो जेको आम तरह सां चार्ट मिलंदो आहे बुढ़ड़ीअ जो बेड़ो माई ॿाहूं ॿधियूं बीठी आहे फोटू हूंदो आहे हिकिड़ो ऐं पीरान पीर जी शक्ल ठहियल हूंदी आहे जंहिंखे गिचीअ में मणिया पिया आहिनि हथु हीअं आयो पियो हेठां बेड़ी चा इहो कंहिं बरेलवन छपरायो आहे ॾाढे ॻाल्हि दरगाह जे मुफ्ती मोहम्मद रहीम छपरायो आहे अब्दुल रहीम छपरायो आहे साईं मौलाना अहमद अली साहब छपरायो आहे मौलाना अहमद रज़ा ख़ान फाज़ल बरेलवी छपरायो आहे कंहिं सुन्नी आलम छपरायो आहे अलाए कंहिंजूं कंपनियूं अलाए कंहिंजा मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ अदारा अलाए कंहिंजूं प्रेसूं इहे पिनर खाइण का खोड़ फोटू आहिनि माण्हू बाज़ार में विकिणंदा आहिनि पोइ जेके बि बाज़ार में फोटू विकनि था सभु अहल सुन्नत जे आलमनि छपराया आहिनि जे ॾाढ़ी कतरल आहे त बि असां कान ठाही आहे जे ॿेड़ी ठाहियल आहे त बि असां कान ठाही आहे जे हेठां हथु आहे त बि असां कोन ठाहियो आहे जे पीरान पीर जी शक्ल आहे त बि असां कान ठाही आहे कंहिं बेदी न ठाही आहे असां कान ठाही आहे पर उहो अंधा तूं थो चवे त बरेलवी कुफुर था कनि पिया जो पीरान पीर जे ॿेड़ीअ खे चवनि था तारी अथई पोइ जे बरेलवी न मसइले में काफ़िर आहिनि त पोइ तो वारो हे मौलवी अशरफ अली थानवी बि काफ़िर आहे हे किताब आहे जंहिंजो नालो आहे इमदादुल मुश्ताक छा आहे नालो अबा ॾाढे ॻाल्हि छा आहे नालो ज़ोर सां चओ छा आहे नालो ओही मुंहिंजे हथ में अथव इमदादुल मुश्ताक हे बि इंडिया जो छपियल देवबंद जो आहे हितां जो न आहे हिन में लिखियो पियो आहे मौलवी अशरफ अली थानवी थो लिखे पियो त अल्लाह तबारक व तआला जे फज़ल करम सां हिकिड़ी ॿेड़ी न पीरान पीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तवज्जुह सां कई बुॾल बेड़ा तारे ॾेखारिया हिकिड़ी न कई बेड़ा कहे तारिया मां नथो चवां हे केरु थो चवे मौलवी अशरफ अली थानवी देवबंदी अरे तुंहिंजो बाबा थो चवे पियो उन पंहिंजे किताब में लिखियो आहे त हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी ॿेड़ी न कई बुॾल बेड़ा पंहिंजे बातनी तवज्जुह सां तवज्जो जो फरमायो त बुॾल बेड़ो पीरान पीर जे तवज्जुह सां निकिरी वियो पोइ अदा असां था चऊं त ॿुढड़ीअ जो बेड़ो